अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आउहिया मारवी थी। सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ अॼु उहिदे जो कसम खणंदो। वफ़ाक़ी पंजाब सरकार में लिख पढ़ खां पोइ सीनेट चेयरमैन सादिक सिंधराणी लाहौर पहुची हमज़ा शहबाज़ खे उहिदे जो कसम खणाईंदो। गवर्नर हाउस में हलबरदारी तक़रीब जूं तैयारियूं शुरू थी वयूं। हाई कोर्ट जे हुकुम ते वानी सदर वज़ीर आज़म हाउस खां राय घुरी। वज़ीर आज़म हाउस चेयरमैन सीनेट खे कसम खणाइण जो मशवरो ॾिनो। उत्तर वज़ीरिस्तान में सरहदवार खां दहशतगर्दनि जी फायरिंग, ॿ जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्दनि सावरन 1.5 वरीह जो हवलदार तैमूर ऐं 38 वरीह जो नाइब शेख शहीद थिया। दहशतगर्दनि देवागढ़ में सिक्योरिटी फोर्सिस खे निशानो उठायो। फोर्सिस जी जवाबी कार्रवाई में दहशतगर्दनि खे गहरो नुक़सान रसियो। पाकिस्तान दहशतगर्दनि पारां अफ़गान सरज़मीन इस्तेमाल करण जी मज़म्मत करे छॾी। ISPR मौसिफ़ उम्मीद आहे त अफ़गान हुकूमत मुस्तक़बिल में अहिड़ियूं सरगर्मियुनि जी इजाज़त न ॾींदी। पाक फ़ौज मुल्की सरहदनि जी दिफ़ा लाइ पुरज़म आहे। नाड़े वारे वफ़ाक़ी वज़ीर पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। नाड़े जे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त IMF पाकिस्तान में स्ट्रक्चर सुधारा चाहे थो। हू मुतफ़िक़ आहिनि त उहे सुधारा ज़रूरी आहिनि ऐं उन्हनि खे तकरारी न थियणु घुरिजे। IMF चयो आहे त पेट्रोल ते सब्सिडी न ॾिनी वञे। हू IMF प्रोग्राम ॿीहर शुरू करण जा ख़्वाहिशमंद आहिनि। दोस्त मुल्क चाहिनि था त पाकिस्तान जो IMF प्रोग्राम ॿीहर शुरू थिए। तेल जे आलमी क़ीमतनि पाकिस्तान लाइ ॾुखियाईयूं पैदा कयूं आहिनि। कोशिश आहे त ज़ख़ीरनि में 50% इज़ाफ़ो थिए ऐं हू पाकिस्तान खे FATF जे ग्रे लिस्ट खां ॿाहिरि कढणु चाहिनि था। आइन जी बालादस्तीअ सां ई चौकीदारनि खे वधीक मज़बूत करे सघिजे थो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त चौकीदारनि जी मज़बूती ऐं अवामी भलाई लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां इस्लामाबाद में MNA मौसम शाहनवाज़ सांझा जी मुलाक़ात। मुल्क जी मुआशी तरक़ी इस्तेकाम बाबति ॻाल्हियूं कई पियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हिकु ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची वियो। बलूचिस्तान जे वक़्ती गवर्नर मीर ख़ान मोहम्मद जमाली वॾे वज़ीर कुद्दूस हुसैन जो वज़ीर आज़म जी आजियां कई। वज़ीर आज़म ख़ुशदार इस्लाह क़ौमी शहर जे सेक्शन 182 जी पीठ जो पथर रखंदो। बलूचिस्तान इंतिज़ामी मामलनि में अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वठंदो ऐं अवामी नुमाइंदनि सां मुलाक़ातूं बि कंदो। वज़ीर आज़म जो मुल्क में 15 महीननि खां पोइ पहिरियों पोलियो केस रिपोर्ट थियण ते ॻणतीअ जो इज़हार। सूमर ते पोलियो जे ख़ात्मे लाइ क़ौमी टास्क फोर्स जो इजलास तलब। वज़ीर आज़म पोलियो जे ख़ात्मे लाइ हिकमत अमली जोड़ण जी हिदायत करे छॾी। सिहत जे वफ़ाक़ी वज़ीर कादिर पटेल चयो आहे त पोलियो केस उत्तर वज़ीरिस्तान में साम्हूं आयो आहे। पोलियो जे ख़ात्मे लाइ क़ौम जो अज़म जिहाद खां घटि न आहे। इमरान हुकूमत खिलाफ साजिश जा के सबूत न मिलिया। क़ौमी सलामती कमेटी अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जा बहतान रद्द करे छॾिया। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सरबराही हेठि थियल इजलास में टिनी हथियारबंद फ़ौजनि जा सरबराह, सर्विसिस चीफ्स ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जी शिरकत। अमरीका में अॻूणे पाकिस्तानी सफ़ीर असद मजीद परॾे ख़त्ते कमेटी खे ब्रीफिंग ॾिनी। पधिराई मूजिबि वॉशिंगटन में पाकिस्तानी सफ़ारतखाने खां टेलीग्राम मिलियो। सिक्योरिटी इदारनि जी जांच जो नतीजो निकितो त का वॾी साज़िश न आहे थी। कमेटी गुज़िरियल इजलास जा मिनट्स बि मंज़ूर करे वरिता। पाकिस्तान में पुराणे सरकार खे कदर जी निगाह सां ॾिसूं था। अमेरिका जे बड़ी तर्जुमान नेड प्राइस चयो आहे त हुननि सदाईं ख़ुशहाल ऐं जौहरी पाकिस्तान खे अमेरिकी मुफ़ादनि लाइ अहम सम्झो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में बयान जी हू आजियां कनि था।
हू सदाई चवंदा रहिया आहिनि त अमेरिका जी मुदाख़लत जी ख़बरनि में का बि सदाकत नाहे। लंडन में नवाज शरीफ तरफा पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे माल में इफ्तार डिनर। वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान, नवीद कमर ऐं कमर ज़मान कायरा, इसाक डार, हुसैन ऐं हसन नवाज़ बि शरीक। डिनर दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज शरीफ विच में मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। मीसाक जमहूरियत जी अधूरी एजेंडा खे पूरो कयो वेंदो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुस्लिम लीग नून जी क़यादत सां मुलाक़ात मुकमल थी वई। हाणे हू वापसि वञी रहिया आहिनि। मुलाक़ात में सियासत ऐं ॿिनि मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। इमरान ख़ान मईशत ऐं पढ़ी पॉलिसी खे नुक़सान पहुचायो ऐं जमहूरियत खे कमज़ोर करणु चाहे थो। सिलेक्टेड हुकूमत ख़त्म करे हुननि तारीख़ सजी आहे। हू जमहूरियत जी बहाली जे सफ़र खे गॾु खणी रहिया आहिनि। मुल्क में कोरोना विघे वधीक 24 कलाकनि दौरान हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। सिहत जे क़ौमी इदारे NIA जो चवणु आहे त मुल्क में 24 कलाकनि दौरान 82 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 0.41% रही। सॼे मुल्क में हज़रत अली करमुल्लाह विचो यौम शहादत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। कराची में यौम अली जे मरकज़ी जुलूस लाइ इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। रूट जे मरकज़ी रस्ते ऐं भरपासे जे रोडनि खे कंटेनर्स लॻाए सील कयो वियो। MA जिनाह रोड, नुमाइश चौरंगी ऐं प्रेस मार्केट जे रोडनि ते रुकावटूं बीहारियूं वयूं। पुलिस जुलूस जे गुज़रगान वारनि दुकाननि खे बि सील करे छॾियो। जुलूस नुमाइश चौरंगी, MA जिनाह रोड ऐं प्रेस मार्केट खां थींदो खारगर में न हटींदो। ऐं मुल्क जे अक्सर इलाइक़नि में मौसम ख़ुश ऐं गरम रहंदी। मौसमात खाते जो चवणु आहे त सिंध जे अक्सर इलाइक़नि में मौसम ख़ुश ऐं गरम रहंदी। खैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में बरसात जा इम्कान आहिनि। इस्लामाबाद में मौसम गरम ऐं ख़ुश्क रहंदी। मिटी हाणू हवाऊं हलण जो इम्कान आहे।